नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के डिगड़ी में खबर ॾींदा आलो त अंजुमन अली सज्जाद तरफा ज़हूर हज़रत अली अलैहिस्सलाम जे मौके ते मरकज़ी इमाम बारगाह बाबिल अलम डिगड़ी सरपरस्त आला सैयद नवी शाह नकवी मजलिस वहदत मुस्लिमीन जे अॻवान जावेद कास्केली अनवर बहमानी मेहताब कास्केली ऐं ॿियनि प्रेस क्लब डिगड़ी में केक काटियो। उन मौके ते अॻवाननि खिताब कंदे चयो त अॼु मौला अली शेर खुदा जे ज़हूर जी ख़ुशी में पूरी आलिम इंसानियत जश्न मल्हाए रही है। इन्हनि चयो त दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ हज़ूर करीम जिन सां हर वक्त गॾ रहिया, जॾहिं हिजरत वारी रात कुरैश नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे क़त्ल करण जी साज़िश करे रहिया हुआ त मौला कायनात हज़रत अली अलैहिस्सलाम संदन बिस्तर ते आराम फरमाए संदस जान बचाई हुई। ॿिए तरफ़ मरकज़ी इमाम बारगाह बाबिल अलम में पिण सरपरस्त सैयद नवी शाह कादिर बख्श कंबरानी फयाज दायो मकसूद कंबरानी ऐं ॿियनि पारां महफ़िल जश्न थी गुज़रियो, जंहिंखे ज़ाकिर कारी मुनवर हुसैन जतोई ऑफ मुल्तान 13 रजब जी फज़ीलियत बयान कंदे चयो त हज़रत अली अलैहिस्सलाम जंग तबूक खां अलावा समूरनि जंगनि में पाण करीम सां गॾ रहिया, जंग बदर में पाण वॾे अंग में मुशरिकनि खे क़त्ल कयो, जंग उहद में हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जान जा हाफिज बणिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।